अदजात जो मेलो मुनक़िद कयो वियो जंहिंमें सॼे मुल्क मां संदसि अक़ीदतमंदनि शिरकत कई। वधीक तफ़सील लाइ पेश आहे टिंडे आदम सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर आजिर ख़ास केली जी हीअ रिपोर्ट। सिंध सूफ़ियन औलियान ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे, छाकाणि त हिन सुहारी धरतीअ ते केतिरनि ई बुज़ुर्गनि जनम वरितो आहे। अहिड़नि बुज़ुर्ग औलियान में शेख ताहिरुल मारूफ उडेरो लाल आहे, जेको सिंध तोड़े हिंद में मशहूरु आहे। हर साल हिन बुज़ुर्ग जो उडेरो लाल शहर में जाट ऐं टंडो आदम में अधु जाट जो मेलो लॻायो वेंदो आहे। टंडो आदम में उडेरो लाल वेलफेयर ऐं बालक शेवा मंडली पारां जाट जो सालियानो मेलो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मेले में हर साल जीअं ग़रीब ऐं मिसकीन मरीज़नि लाइ मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, उन सां गॾोगॾु भंडारो पिणु सॼो ॾींहुं हलंदो रहियो। मेले में ॿारनि लाइ वैरायटी शो पिणु पेश कया विया, जिते झूलेलाल मंदिर जे मुखी राजकुमार ॿारनि में इनाम विधाया। मेले में सिंध तोड़े मुल्क के ॿियनि शहरनि मां बि सवें यात्रियुनि शिरकत कई। इंतज़ाम तमामु सुठो आहे। असीं आयासीं, असांखे ॾाढी ख़ुशी थी। साईं राजू भगत साहब असांखे मिलिया ऐं ॾाढो असांखे मान इज़त ॾिननि। हर साल जीअं हिते जेको आहे सालाना ऐं ॿियो अधु जाटी जो मेलो लॻंदो आहे अमरलाल शेवा मंडली टंडवाल जे तरफ़ां झूलेलाल मंदर में। ऐं बहरहाल हुते जेको आहे सो मेले सां गॾोगॾु जेका आहे सा मुफ़्त जेका तिबी कैंप हूंदी आहे, जंहिंमें जेका असां शेवादारी जेको तमामु ज़ोर ज़ोर सां हिसो वठंदा आहिनि ऐं काफ़ी सुठा सुठा जेके आहिनि ते डॉक्टर ईंदा आहिनि ऐं जिनमें ग़रीबनि जो इलाजु जेको आहे सो फ्री में मुफ़्त में कयो वेंदो आहे। ऐं असांजे टंडे आदम जी पंचायत जेको आहे सो भरपूर तावन करे जाती जो अधु जाती वॾे धामधूम सां मल्हाईंदा आहियूं। हिन मेले में हिन शहर खां अलावा ॿियनि शहरनि जा माण्हू अची हिन मेले में लाभ हासिल कंदा आहिनि। ऐं हिन मेले में ख़ासि करे असां मेडिकल कैंप लॻाईंदा आहियूं। भंडारो साहिबु जारी रहंदो आहे, सत्संग थींदी आहे ऐं खाका पेश थींदा आहिनि। ॿारनि में जेकी सुठियूं कारकर्दियूं ॾींदा आहिनि उन ॿारनि खे असीं इनामात ॾींदा आहियूं। उन खां अॻु हिंदू पंचायत जे अॻवान भगवान दास झूलेलाल मंदिर में जोत जे लाइ पूॼा पाठ करे दुआऊं घुरियूं। जॾहिं त ॿोॾि जी तबाही खां पोइ सिंध जी नई सिर अदावत ऐं ख़ुशहाली लाइ पिणु ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। मेले में सूफ़ी रागी भगत वरो, भगत आनंद, भगत मनोहर ऐं नाले वारे रागी भगत रांझन सिंधी राग शलोक ऐं भॼन पेश करे मेले में शरीक सवें औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि खे घुमाए छॾियो। कैमरामैन चंदर महाराज सां गॾु आचिर ख़ासि कई सिंध टीवी न्यूज़ टंडवाल।